जेको हजरत इमाम आली मकाम खां जे शहादत खां अॻु वॾी इज्जत वारो ॾींहुं इहो उहो ॾींहुं आहे जंहिंमें अल्लाह पाक हजरत आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो ऐं 10 मुहर्रम वारी तारीख़ ते खोड़ अल्लाह पाक नेमतूं दुनिया में मोकिलियूं वॾियूं हस्तियूं इन तारीख़ में पैदा थियूं हत्ता के अल्लाह साईं क़यामत जे वास्ते बि इन ई तारीख़ खे मुक़रर फरमायो आहे 10 मुहर्रम क़यामत जो ॾींहुं बि इन ई तारीख़ ते लॻंदो वरी जो इमाम पाक जी शहादत थी त इन ई तारीख़ में अञा बि 4 चंड लॻी विया वॾी भलारी थी पई इन ई तारीख़ जो रोज़ो रखजे इन ई तारीख़ में सदको खैरात कजे इमामन पाकन जी न्याज़ तक़सीम कजे कुल पढ़ी ख़त्मो पढ़ी पंहिंजे घर इमामन पाकन खे ख़त्मो ॾिजे असांजे मुल्क पाकिस्तान जो वॾो पीर गुज़रियो आहे वॾो आलिम गुज़रियो आहे हज़रत पीर सैयद जमाअत अली शाह नक्शबंदी हरीपुर वारो रहमतुल्लाह अलैह जन के कई दफ़ा मदीने जे साईं जो दीदार नसीब थियो उन्हनि जो हिकिड़ो रिसालो आहे उन रिसाले में आहे त सालियाना जेको माण्हू 5 ख़त्मा करंदो न्याज़ ॾींदो उन जो कॾहिं बि रिज़्क़ खुटंदो न कॾहिं उनखे रिज़्क़ जी मोहताजी न थींदी उन में पहिरीं जेका न्याज़ आहे उहो मदीने जे साईं जो मीलाद ऐं ॿिए नंबर ते 3 रमज़ान मुबारक जी तारीख़ माना 30 रोज़े ते अम्मा खातून जन्नत जी न्याज़ 30 नंबर ते 21 रमज़ान मुबारक हजरत मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याज़ 10 मुहर्रम शरीफ ते करबला वारे जवाननि जी न्याज़ रबियु सानी जी 11 तारीख़ पीरान पीर सोने बादशाह पीर जी 11 शरीफ बियूं न्याज़ खोड़ इस्लाम में पंहिंजे हिसाब सां पर साईं फरमायो त इहे 5 न्याज़ साल में जेको माण्हू पाबंदी सां ॾींदो रहंदो इहो मक़सद कोन्हे त को 100 देगियूं लाथई लखों रुपया ख़र्च थियो जितरो अल्लाह पाक ॾिनो आहे तौफीक हस्बे तौफीक इहे न्याज़ ॾींदो रहे जेकॾहिं हुन जे रिज़्क़ में खोट पई हुन जो रिज़्क़ टुटो फिटो त क़यामत वारे ॾियारे मूं सैयद जो दामन हीअं झले अल्लाह साईं वटि दाह ॾे त हिन सैयद कूड़ कंदो अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां असां दोस्तन के ये न्याज़ ॾिनो ऐं जन साल पूरो कयो वे अॼु बि टेलीफोन कनि था शुक्रियो अदा कनि था त अल्हम्दुलिल्लाह साईं गुज़िरियल साल खां हिन साल अल्लाह साईं असांखे ॿीण तीण अता फरमाए त इन्हनि न्याज़नि मथां हिकिड़ी न्याज़ सुबुह जो अॼु बि हुई सुभाणे 10 मुहर्रम ते बि आहे पोइ जेतिरो हस्बे तौफीक वठी इमामन पाकन जे नियत सां विराए छॾे गरीबन खे खाराए छॾे नंढे मासूमन खे खाराए छॾे कुल पढ़ी इमामन पाकन खे बख़्शे यानी इमामन पाकन जी याद करे अल्लाह कंदो त रब उन्हनि जा बेड़ा पार फरमाए छॾे ऐं ॿिए नंबर में त अॼोको ही जेको प्रोग्राम आहे इहो माहवार प्रोग्राम आहे हर महीने 11 रात थींदड़ प्रोग्राम कमेटी जेका 11 शरीफ खे हलाए थी हिन मस्जिद में उन्हनि जवाननि जे तरफ़ां हर महीने 11 शरीफ जो प्रोग्राम थींदो आहे पर मुहर्रम शरीफ में
यारहीं सां हिन प्रोग्राम खे निस्बत हूंदी आहे ऐं करबला वारनि सां बि निस्बत हूंदी आहे। अल्लाह साईं उन्हनि जो कीओ क़बूल फरमाए, उन्हनि जी रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमाए। अल्लाह साईं मुंहिंजी अवां सभिनी जी हाज़िरी इमामनि पाकनि जी बारगाह में क़बूल फरमाए। बिरादरन, साईं हाफ़िज़ नज़ीर अहमद साहब जी तरतीब सां मूंखे मौज़ू बनाए ॾिनो, उन तरतीब सां राति तव्हां शुरू खां जॾहिं खां इमाम पाक मदीने पाक खां हलिया, मक्के पाक आया, मक्के पाक खां करबला आया, इन विच में जेके बि ॻाल्हियूं मुख़्तसर अव्हांखे मूं अर्ज़ कयूं, हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील जी शहादत, साईं जे ॿिन मासूमनि यानी हज़रत मोहम्मद ऐं हज़रत इब्राहीम रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जिन जी दर्दनाक शहादत अव्हां जे ख़िदमत में मूं अर्ज़ रखी। अॼु इंशाअल्लाह बराह रास्त करबला, लेकिन अॻ में जेके मूं आयतूं पढ़ियूं आहिनि कुछ फज़ीलतूं इमामनि जो शान ऐं तारुफ़ अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ करे तारीख़ करबला खां इंशाअल्लाह ताला ॿ टे शहादतूं अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। उन खां बाद करबला खां बाद वापसी जो जेको सफ़र इमामनि पाकनि जो थियो, शाम ग़रीबा जेका थी आहे, उन जे बाद जेके वाक़ियात रूनुमा थिया ऐं ख़ासि तौर पे इमाम पाक जे कातिलनि सां छा थियो। दुनिया में तो जो आखिरत में अज़ाब थींदो सो तो थींदो, पर हिन दुनिया में उन्हनि सां छा गुज़रियो इंशाअल्लाह वो तव्हां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। मदीने जे साईं जो फरमान आहे त ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह, मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे रहिजो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हां जे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। चो सल्लल्लाहु प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, मरजल बहरैन, जॾहिं ये ॿ दरिया पाण में मिलिया। हाणे इन ॿिन दरियानि जे लाइ क़ुरान पाक में खोड़ इशारा आहिनि, पर अल्लामा इमाम नसफी रहमतुल्लाह अलैह तफसीर नसफी में इरशाद तो फरमाया त अल्लाह साईं जो हिते हिकु इशारो सैयदा खातून जन्नत ऐं मौला अली शेर खुदा जी शादीअ जे तरफ़ त जॾहिं ये ॿई दरिया पाण में मिलिया, इन्हनि जे मिलण सां यख़रुजु मिनहुमल लुलु वल मरजान।